नसरुल्लाह गडानी के कातिलन के डेमोक्रेटिक लायर्स फोरम ऐं सिंध अवामी फोरम तरफ़ां सरदारनि ऐं भोतारनि खे ललकारींदड़ सिंध जे अॾे ऐं बेबाक सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी जी रैली कढी वई, जंहिंमें वकीलनि, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डेमोक्रेटिक लायर फोरम जे कन्वीनर एडवोकेट सत्तार सरकी, सिंध अवामी फोरम जे अॻुवाण हबीब जतोई, डॉक्टर बदर चन्ना, मुहिब आज़ाद लिगारी, एडवोकेट रोशन चांडियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि वॾेराशाही ऐं सरदारी भोतारी निज़ाम सबबि सिंध जो ग़रीब माण्हू वॾी दर्द ऐं तकलीफ़ में आहे। शहीद नसरुल्लाह गडानी सरदारनि ऐं भोतारनि ऐं वॾनि जे उन ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो त शहीद कयो वियो। हे पीपल्स पार्टी जी हुकूमत गुज़िरियल 16 सालनि खां सिंध खे हिकिड़ो मक़तल गाह बणाए छॾियो आहे। हिननि भोतारनि सरदारनि खे असां असेंबली में त पुॼायो आहे। जॾहिं वणे थो जंहिं भोतार खे ईअं सम्झो त भोतारनि पंहिंजूं केटियूं पंहिंजूं शहंशाहियतूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। साफ़ी शायदि सूमरे खां वठी जान मोहम्मद मौर हुजे, गॾु नसरुल्लाह गडानी हुजे, अजमल सामंत हुजे, ॼणो त वॾेरनि खे लेसन मिलियल जेको बि वॾेरनि सां इख़्तिलाफ़ लड़ाए रखे थो पियो उनखे क़तल कयो वञे थो पियो। असीं मुतालबो था करियूं हे कूड़ी JIT न सलाहुद्दीन पावर सिटिंग जज जी निगरानी में जुडिशल कमीशन जोड़ी वञे। जेके सहाफ़ी क़तल थिया आहिनि गुज़िरियल 15 सालनि खां उन्हनि जी रिपोर्ट आवाम जे आॾो आंदी वञे। वॾो तशद्दुद ऐं बर्बरियत जो शिकार आहे सॼी सिंध में हिकिड़ो बदमनी जो वॾो राकास आहे। ऐं गडानी साहब जो क़तल त सिधो साओ जंहिं पाण इहो मक़सदु आहे इहो लिखियो त बाय फुट भोतार सरदार जेके जागीरदारशाही आहे उन सिंबॉलिक खे हुन रद्द कयो। उनजे नतीजे में भोतारनि जे कारंदनि तां उहो क़तल कयो आहे, शहीद कयो आहे। असांजी घुर आहे त उन कातिलनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे। इन में हिकिड़ी डिमांड आहे त नसरुल्लाह जे जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जॾहिं त हर मर्डर, हर क़तल, हर ख़ुदकशी, हर क्राइम जे पोयां हिन किथे न किथे स्टेट फेल्यूअर उन जो किरदारु आहे। हीअ असां सम्झूं था ही सरदारी निज़ाम, ही क़तलो गारत केॾी महिल हिदायतुल्लाह लोहार क़तल थो थिए, केॾी महिल जेको नसरुल्लाह गडानी क़तल थो थिए, केॾी महिल महर साहब जेके सहाफ़ी केटिन जो क़तल थो थिए। सिंध जो करबला लॻी पई आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तॾो खणूं त ॿियो को तॾो थो अची वञे। पहिरियों तव्हां ॾिठो त जेको आहे सम्झो त जानवर महर खां वठी वेंदे हाणे जेको आहे शहीद नसरुल्लाह गडानी असल में ॿियो कुझु कोन्हे। मसइलो आहे त समूरा ज़िला जेके आहिनि न उहे भोतारनि, वॾेरनि, जागीरदारनि ऐं जेका सरदारनि जे हवाले करे छॾिया। ईअं त असां अॼु हैदराबाद में सभु दोस्त लॉ जा स्टूडेंट मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट सां तालुक़ु रखंदड़ हिते गॾु थिया आहियूं सिर्फ़ु नसरुल्लाह भाउ जे शहादत जे लाइ। ऐं उहो तव्हां ॾिठो हूंदो त असांजे घोटकी ज़िले में इहो हिकिड़ो वाक़ियो न थियो आहे, कई अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जंहिंजे करे असां घोटकी जा माण्हू हिते गॾु थिया आहियूं। सिर्फ़ु उनजी वजूहात हिकिड़ी आहे सरदारी निज़ाम जे करे।